लालच इंसान खे मजबूरी में कुछ भी करण सेखारे छॾींदी आहे। तूं हुनखे गुरबत खां नफ़रत ॾियार, सम्झाए हुनखे गुरबत मां कढी अमीर जी जिंदगी गुज़ारण सेखारींदासीं। दुख तोखां परे हूंदा ऐं बालाज खान जे घर सुख ई सुख। हाँ पर सरदार साईं, जेकॾहिं फ़क़ीर इहा ॻाल्हि न मञी त पोइ तोखे कीअं बि करे हुनखे मञाइणो पवंदो। हानी मुंहिंजी त मां हुनजो मुक़दर ई बदिलाए छॾींदुसि। हानी खे हासिल करण मुंहिंजो ख़्वाबु आहे। सुंदर मुंदर अञा ताईं न मोटियो आहे। किथे ईअं त न आहे हानी खे ॻोल्हींदे ॻोल्हींदे पाण सोगो न थी वियो हुजे। जेकॾहिं ईअं आहे, मुंदर खे जंहिं बि क़ाबू कयो आहे उनखे हिन दुनिया मां आज़ादु करे छॾींदासीं सरदार साईं। जेकॾहिं हुनखे हानी अगवा कयो आहे त सुंदर इहो असां लाइ ॿुॾण जो मौक़ो ऐं मुंदर खे आज़ाद थियण खां पोइ बजाए हिते अचण जे के पहाड़ ते चढ़ी ख़ुदकुशी करे छॾे। सुंदर जेकॾहिं पाण खे गैरतमंद सॼाइणो आहे त पोइ हली पंहिंजे यार मुंदर खे आज़ाद कराइणो आहे। मुंदर मारिजी वियो न, पोइ हुनजे पलांद में सॼो कोहिस्तान साड़े रख करणो आहे। तूं वञी मुंदर जी छाछ त लही आ। किथे हू कैद में आहे या क़बर में? ठीकु आहे सरदार साईं, मां जहाज हलाई अचां थो। जेकॾहिं मुंदर हानी वटि आहे न त पोइ हानी असांजी गैरत खे ललकारियो आहे। त पोइ ठीकु आहे सरदार साईं, मां वञा थो। जेकॾहिं हानीअ मूं ते हमिलो कयो त उनजो इलाज तव्हांजे क़दमनि में हूंदो। जेकॾहिं लाश तुंहिंजो हूंदो त मां हुनखे क़बूल कंदुसि। जेकॾहिं हानी खे हिकु हैंड दॿाई न त तूं ॼाणी थो सुंदर, उहो ॾींहुं तुंहिंजी ज़िंदगी जो आख़िरी ॾींहुं हूंदो। हानीअ खे ज़िंदा पकड़णो आहे, छो जो मां हानीअ सां निकाह कंदुसि, पंहिंजा सभु बदिला बराबरि कंदुसि। हानी खे ख़बर पए त बालाज सां वेर विझण जो अंजाम छा थींदो आहे। बोलो। करें तू तोखे खबर ना है ताऊ बालाज जो माण्हू आया ऐं बालाज जो नालो ॿुधी माण्हू कोहिस्तान मां लॾे वेंदा आहे। तोखे खबर ना है ताऊ बालाज जो माण्हू अने बालाज तोखे जिंदा दफन करे छॾींदो। हा जेतिरो तूं इज़त कराई है बालाज खान सॼे कोहिस्तान खे ख़बर आहे। घणा मुड़ुस माण्हू आयो तो सभिनीनि खे ख़बर आहे। हे त मुंदर तो लॻे। ॾिसानी बालाज हिते आयो मूंखे छॾाए वेंदो ऐं तोखे बाज़ वांगुरु जटे ईंदई।
शेर बहादुर किथां नी एतिरा पैसा जेके बालाच वारनि खे ॾंड में ॾींदे। कुछ न कुछ तो करणो पवंदो। छा कंदे? वो वॾो ॾोह कंदे छा? इहो तो वक़्त ॿुधाईंदो। मां छा कंदुसि? घटि में घटि पंहिंजी डंड जड़ी चटीअ खां पंहिंजी जान आज़ाद थी पवंदी। ऐं हूअं बि नंढा ॾोह करण सां वॾी रक़म हासिल नथी थी सघे। इहो सोचियो अथई त ईअं करण सां तुंहिंजे दुनिया में उंदाहि अची वेंदी, तुंहिंजा मिट माइट सभु बर्बाद थी वेंदा। इहा ख़बर अथई त तोखां सवाइ उन्हनि जो आहे केरु? उन्हनि जा ई त दुख आहिनि जंहिंजे करे ही सभु कुझु करणो थो पवे। हिकु दुख घटाइण लाइ समय सूरतो पालियूं शेर बहादुर। मजबूरीअ में इंसान कुछ भी करण लाइ तयार थी वेंदो आहे। ऐं ही त हिकु मामूली ॾोह आहे। जेकॾहिं मां ईअं न कंदुसि त पोइ सरदार मूंखे कोहिस्तान में रहण न ॾींदो। ऐं आउं ईअं नथो चाहियां त मूंसां गॾु मुंहिंजो खानदान बि दरबदर थी वञे। जेकॾहिं इहो ई सोचियो अथई न त पोइ तोखे हिकिड़ो कमु करणो पवंदो। रक़म केतिरी मिलंदी? एतिरी मिलंदी जो तुंहिंजो ॾंड लही। शेर बहादुर खान, आउं तुंहिंजे दुख खे सम्झी सघां थो यार। बंगल मूं क़त्ल ज़मान खान जे चवण ते कयो। उन खां पोइ चाकर खान ऐं जमाल खान जे विच में दुश्मनीअ जो बिच नए सिरे खां पोखियो। ऐं पोइ जॾहिं मूंखे सरदार फैसले में मूंखे बिरादरीअ मां ॿाहिरि कढी छॾियो त मूं बि सोचे छॾियो ॾोह भले न कयां पर ज़मान खान खे ज़रूरु ख़तमु कंदुसि। इन करे मूं हिनखे ख़तमु कयो। पर हाणे सरदार अॻियां पाण खे अछो कीअं कयां? यार हिकिड़ो रस्तो अथई। कहिड़ो रस्तो? कोहिस्तान छॾे वञ। न बंगला, मां कंहिं बि सूरत में कोहिस्तान छॾे नथो सघां। सरदार जे ज़िंदान में रही कैद जी ज़िंदगी तो गुज़ारे सघां थो, पर कंहिं बि सूरत में कोहिस्तान छॾे नथो सघां। पर छो? इन करे जो जमाल हींअर सरदार खे छॾे वियो आहे ऐं असांजो सरदार जे हथ हेठां हुअणु फ़ाइदेमंद साबित थींदो। हाणे सम्झुसि। वरी बि सरदार जो हथ पाण ते हूंदो त बचा थी सघे थो, न त बंगला कहिड़े बि वक़्तु काई बि गोली पंहिंजे दिमाग़ मां पार थी सघे थी। न सुंदर, ईअं नथो थी सघे। मुंहिंजो माण्हू हिकु औरत खां मार खाए, इहो मूंखां बर्दाश्त नथो थिए। सुंदर, जेकॾहिं बर्दाश्त नथा करे सघो त पोइ हमलो कयूंसि। हमलो सुंदर अहिड़ो कंदासीं ही सॼो कोहिस्तान ई राज ॾिसंदो। मुंदर सां गॾु हानी खे बि झटे वठिबियो ऐं हुनखे सॼी उमिरि असांजे कोठनि में कैद करे रखिबियो। उनखे हिन कोट में कीअं काबू कंदो इहो सोचियो अथव या वरी मां गोली हणी चांसि? न सुंदर न, बंदूक जी गोलीअ सां न, हानीअ खे मोहब्बत जी गोलीअ सां पंहिंजो खपियो। सरदार साईं कमाल था कयो। हुन असां हेॾी कई आहे पोइ बि तव्हां हुन सां मोहबत था कयो। सरदार साईं सुठो आहे त मूंखे गोली हणी छॾियो। न सुंदर न, मुंहिंजी गोली एतिरी सस्ती न आहे जो मां
तोते ज़ाया कया जेकॾहिं तूं नथो ॾिसी सघीं त ख़ुदकुशी करे पाण खे मारे छॾ। जेको कमु हथियार सां थींदो आहे ऐं उहो ई कमु मां ॻाल्हियुनि सां कयां त बहितर आहे, पर मां हानीअ खे ॻाल्हियुनि सां पंहिंजो कंदुसि। पर सरदार साईं हूअ तव्हांखे ॾिसी तव्हांजे मथां गोलियुनि जी बरसात करे ॾींदी। तूं हमेशह नंढे दिमाग़ सां सोचींदो आहीं ऐं मां वॾे दिमाग़ जी सोच रखंदो आहियां, वॾे दिमाग़ जी। जेकॾहिं तोखे हिन कोहिस्तान में ज़िंदा रहणो आहे न त पोइ सरदार शेर मोहम्मद खान सां तोखे मिलणो पवंदो। बंगलो पाण खे अलाए छो ईअं थो लॻे त शेर मोहम्मद खान हाणे वधीक पाबंदियूं हणी असांखे कोहिस्तान छॾाइण थो चाहे। जेकॾहिं तूं पंहिंजो ऐं पंहिंजे खानदान जो ख़ात्मो नथो चाहीं न त पोइ जीअं तोखे आऊं थो चवां न त ईअं तोखे करणो पवंदो। पर बंगलो किथे ईअं न थिए जो सॼे कोहिस्तान जा ज़बान मुंहिंजे ख़िलाफ़ बयान ॾियण ते तयारु थी न बीहनि ऐं पोइ त सरदार मूंखे ज़िंदा ज़मीन में दफ़न करे छॾे। न ईअं हरगिज़ न थींदो। सरदार तोखे अॻे जिंदा ॾिनो हो ऐं तोखे वरी बि जिंदा ॾींदो ऐं तूं रुगो वञण जी सख़्सार। बंगलो हिकु दुआरी खे सरदार शेर मोहम्मद खान ईअं इज़त ॾींदो, इहा ॻाल्हि मुंहिंजी दिलि मञण लाइ तयार ई कोन्हे। इज़त उहे ई ॾींदा आहिनि जेके इज़त वारा हूंदा आहिनि। सरदार शेर मोहम्मद खान रात जो चङो आहे ऐं तोखे इज़त ॾींदो। ऐं जेकॾहिं मूंखे बेइज़्तो करे कढियईं त आउं बि तुंहिंजो अहिड़ो अचर कंदुसि जो सॼी ज़िंदगी यादि रखंदे। अम्मा मां हिन लोफर लालजान सां शादी कॾहिं न कंदसि। छो आखिर छो नथी तूं लालजान सां शादी करणु चाहीं? उहो रिश्तो त तुंहिंजे भाउ करायो आहे, पोइ तोखे छाजो इनकार आहे उनखां? भले अदा मूंखे गोली आणे छॾे पर आउं शादी न कंदसि। तूं आखिर लालजान सां शादी करण खां इनकार करे छो थी? ॿुधाए बेहया ॿुधाए। करीमू तूं जवान भेड़ ते हथ थो खणी, तोखे शर्म नथो अचे? छॾ मूंखे अमा, मुंहिंजी हिन इज़त मिटीअ में मिलाए छॾी आहे। मां लालजान सां ज़बान करे चुको आहियां। मां त हिन जे करे पंहिंजो पाण खे विकिणण जे लाइ तयारु आहियां, पर हिन रिश्ते खां इनकार करे मुंहिंजी इज़त मिटीअ में मिलाए छॾी आहे। अॼु मां हिन खे ज़िंदा कोन छॾींदुसि। अम्मा मां शादी को इनकार नथी करां पर मां हिकु वेशी इंसान सां शादी न कंदसि। अम्मा मूंखे भले अदा मारे छॾे पर उहो मौत उन मौत खां बहितर हूंदो। अम्मा घटि में घटि दुनिया वारा इहो त न चवंदा त पंहिंजी ज़िंदगी आबाद करण जे लाइ पंहिंजे भाउ ऐं माउ खे आज़ार में विझी छॾी। शहरबानो मां तुंहिंजे जज़्बातनि जो क़दुरु थी कयां। जेकॾहिं तोखे शादी करण खां इनकार हुयो त घटि में घटि तूं मूं माउ सां त ॻाल्हि करी हा। तूं भाउ जे आॾो इहा ॻाल्हि छो रखी? हटी परे थी, मां अॼु हिनखे ज़िंदा कोन छॾींदुसि। जेकॾहिं तोखे गोली हलाइणी आहे न त पहिरीं तूं मुंहिंजे सीने में गोली हला, छो त हिन सीने में बि हिकु औरत जी दिलि धड़की रही आहे जेका हिन जे सीने में आहे। शहरबानो तुंहिंजी इज़त खे खाक में नाहे मिलायो, पर हुन जाबिर माण्हूअ जे ख़िलाफ़ हिकु आवाज़ उथारियो आहे जिन जे करे केतिरी छोकिरियुनि वीचारनि जी शादी न थी सघी आहे, छो त हू ग़रीब आहिनि जेकी सॼी ज़िंदगी हुननि वटि ग़ुलामनि वारी ज़िंदगी गुज़ारींदियूं। अहिड़नि माण्हुनि खे ज़ालुनि जी न पर नौकराणियुनि जी ज़रूरत आहे। इहो तूं छा थी चवीं अमा? पर शहरबानो अॼु उन्हनि उसूलनि खे टोड़ियो आहे जिन खे अॼु ॾींहं ते कंहिं बि टोड़ियो न आहे। आख़िर केसि ताईं इन जहिड़ियूं मज़लूम ऐं ग़रीब छोकिरियूं सोन ऐं चांदीअ जे सामीअ में तुरंदियूं रहंदियूं? केसि ताईं आख़िर भेनरूं पंहिंजे भाइरनि जी ज़िद जे आॾो विकामंदियूं रहंदियूं? पूरी शान ऐं शौक़त खोखली हैसियत वारनि जे अॻियां केसि ताईं पंहिंजी इज़त खे लीलाम कंदा रहंदो? ॿुधाए ॿुधाए मूंखे, ॿुधाए पुट, छो ख़ामोश आहीं? ॿुधाए मूंखे। बस कर अमा, बस कर।
तो मुंहिंजूं अॼु अखियूं खोले छॾियूं आहिनि। मां अॻिते अहिड़ी का बि ग़लती कोन कंदुसि जंहिंसां तव्हांजी दिलि आज़ारी थिए। अम्मा माफ़ी जेकॾहिं घुरणी अथई न त मूं मां खां न, इन पंहिंजी भेण खां माफ़ी घुर जंहिंजी तो दिलि ॾुखाई आहे। अदी मूंखे माफ़ कर, ॿीहर अहिड़ी का बि ग़लती न कंदुसि जंहिंसां तव्हांजी दिलि आज़ारी थिए। मूं जेको बि कयो आहे तव्हांजी इज़त ऐं भलाई जे लाइ कयो आहे। मां मरी त सघां थी पर तव्हांजी इज़त ऐं हिन घर खे बर्बाद थींदे नथी ॾिसी सघां। मुंहिंजा बच्चा नथी ॾिसी सघां, मुंहिंजा बच्चा नथी ॾिसी सघां। शर्बानो तुझे भाउ जो कातिल अञा ज़िंदा आहे, सरेआम कोहिस्तान में घुमंदो तो अते। अम्मा जिन ते सरदारनि ऐं सगारनि जो हथ हूंदो आहे न उहे आसानी सां घुमंदा फिरदा आहिनि। असां जहिड़ो ग़रीब हुजे हा सरदार माराए छॾे सा। अल्लाह असांजी लठ बे आवाज़ आहे ऐं ज़ालिमनि खे ढिघो रसो ॾेई छॾींदो आहे। जॾहिं उन रसे खे छिक ॾींदो आहे न ऐं हिक सट सां सभु कुझु ख़तमु थी वेंदो आहे। अल्लाह कंदो मुंहिंजे करीम पुट जो खून राया खां कोन वेंदो, कोन राया खां वेंदो। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल यूट्यूब चैनल सिंध टीवी HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।